यो डे खबर आई सकीना आई ही खैर में। हाँ चाची मिड़ी खैर में आई ही घर भी वेठी अकेली छा करे आ ॾिसे थी न ससु अथसि न निणान न ॾेराणी न धीअ छोकिरा इहे टोड़ा सॼो ॾींहुं रुलनि घिटियुनि में मुड़ुसु कम ते ॿाहिरि पोइ वीचारी अकेली थी थिए। हा उहा ई चई त जाई थी वीचारी सूर सले त कंहिंसां सले मुड़ुसु इहो ॾिंगो आहे झट घड़ी न ॾिसंदुसि त पोइ इहो लुड़ु कंदो कल्ह बि लुड़ु हुन घर में यकी पए आवाज़ु आयो अलाए छा ते जहिड़ो हुयो अॼु त पुछी आई ही उते बहानो करे आई आहे चई अधी मोरा वारा नथी थी अचां मूंखे पेट ते बारिश आहे वाई बादी थी आहे पेट में सूर आहे फकी थी वठी अचां इहो मुड़ुस खे माना इहो ॾसु ॾेई पोइ तो निकिती आहे। हा इहो रननि जो सुर आहे न कंहिंसां का ॻाल्हि करणी हूंदनि या गिला करणी हूंदनि न पोइ छा चवंदियूं अधी मूंखे पेट में सूर आहे वञा थी फिलाणी ॾे उन खां दवा वठी ईंदसि फकी आहे या ॿियो कुझु आहे पोइ उते वञी करे हवा लहणदियूं हिक ॿिए जूं गिलाऊं आख़िर में उथण महिल छा चवंदी अधी पंहिंजे रब सां पाण ॼाणे असांजो छा असां भेण कंहिंजे लाइ कुझु न चऊं पोइ जेको आहे त माई जो ॿार बि हल्को थींदो पेट जो पोइ इहो जेको आहे त उथींदी त ख़ुशि चङी भली हूंदी। चाची अला अला करे छा का थी रननि खे बनाम करी अॻे असां वारा मुड़ुसालू आहिनि चङा जो छॾनि था ज़ालनि खे पोइ जो ॿुधंदा त वरी छॾे ॾींदनि असां वारा मुड़ुसालू आहिनि ॾंदनि ते वेहो कहिड़ी सुखी आहे असां में सभु वीचारनि जा हाल पूरा आहिनि। भली नार पियो मां थी काल खणांसि पंहिंजो बैलेंस साड़ींदे मूंखे छा आहे। वरी दर ते केरु आयो आहे काल छो नथा खणो काल न खणंदमि त माना दर ते ईंदव हलो हितां को ॾिसी न वठे कावड़ियल हो मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण में का बि दिलचस्पी न आहे। ओ मुंहिंजो रुठो कहिड़ी ॻाल्हि तां हो जमालो ओ मूंखे रुठल परचाए ॾियो हो जमालो ओ मूंखां कॾहिं न हो रुसंदो हो जमालो। हल हल हितां घणो तमाशो न कर दिलि टोड़ींदी न माना इज़त नथी छा केॾो थी बेइज़तो कयां पोइ बि बीठो आहे हिते महबूबनि जी कयल बेइज़ती न आहे हूंदी बाक़ी छा हूंदी आहे इनखे ॿियनि लफ़्ज़नि में कावड़ चइबो आहे सुणा साईं। ॾिस हिन वक़्तु मुंहिंजा चेता फिरियल थी मां घटि वधि ॻाल्हाए वेंदीमांइ ॻाल्हाए पोइ भले घटि वधि ॻाल्हाए अलाए छो तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे मुंहिंजो शागिर्द हुजे हा न ॿ लपाटा क्यारी वारियूं वहाए होश ठिकाणे आणे छॾियां तुंहिंजो सही आहे जे तव्हां मूंखां बेज़ार आहियो त मां हलियो थो वञा ॿीहर तव्हां मुंहिंजी मुंडी न ॾिसंदव। टूबिल वारी कोठी में ज़हर बि पियो आहे ख़ुदा हाफ़िज़ को सुठो छोकिरो ॾिसी शादी करे छॾिजो सही आहे। हेॾे हेॾे ॾिस करे भाईजान न सलाम न दुआ करे छो कावड़ा छा करे असांजे पाड़े छोकिरी सां ॻाल्हाए ॿोलाए वञे थो करे तूं असांखे छा बेगरत सम्झो आहे छा करे हा माई तूं वरी केरु आहे ओ आई सी विद माई आइज़ करे तूं वर्ल्ड फेमस बर्गन खे सुञाणण खां इनकार थो करे अच्छा इट मीन्स नवां आया आहे सोणीअ करे हा 2 हफ़्ता खनि थिया आहिनि पर तूं केरु आहे मां हिन ॻोठ जी BBC लंडन आहियां करे मां ॾिठो मां करे माना सॼे ॻोठ ॾिठो ई करे ईअं न कजांइ बेली ॿ प्यार करण वारा हमेशह जे लाइ जुदा थी वेंदा न जुमो 8 ॾींहं थिया थी करे अचण सट नंढी नेटरी कुआरी छोकिरी सेट कई थी करे तूं जीअं मजाल आहे करे प्यार में माण्हू पंहिंजे वस किथे हूंदो आहे दिलि त लॻी वेंदी आहे न खला न लॻा थी न करे तॾहिं तो बोध करे हिकिड़ो दफ़ो रोशू खे ॿुधायो मां न करे ऐं उन पादरेशन खे न करे सॼो भूत निकिरी वेंदो ई करे पर मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे मूंखे छो थी माराए हिन इलाइक़े में को थुक बि उछलाईंदो आहे न करे उहो भरगड़ को NOC वठंदो आहे करे तूं मां हुया इश्क कयो आहे करे ऐं भरगड़ खे कानो कान ख़बर बि न आहे करे छो करे तूं मुतबर आहे करे ॾिसो तव्हां जेको चाहियो था उहो थी वेंदो पर मूं ते रहम कयो ठीकु आहे करे घणो मासूम नथी करे हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ करे सॼे ॻोठ में हिकिड़ी ॻाल्हि फैलाइणी आहे करे कहिड़ी ॻाल्हि
त भरगण सादी नाहे करे, भरगण खे अकुल अची वियो आहे करे, हो सादे थियण जो ढोंग थी करे करे। हे त सादी आहे, मां हरू पियो ड्रिजां। सादी पिणे के पल्लो माणे के कलो सिधा थी हलो करे, जिन बलाड़ू भूतनी के मां बुधाया थी करे, मां पादराण थी मां करे। गांव वालों, ये आदमी जिसको तुम लोग देख रहे हो, ये कोई आम आदमी नहीं है करे, ये हमारे गांव की लड़की से प्यार करता है, डटे देता है उसको करे, हमारी इज्जतें महफूज नहीं है करे, ये हमारे को बेगरज समझता है करे, इसको ऐसी सेखत दो करे कि इसको नानी याद आ जाए करे। बी पुट तो मां पादर हणाया थी करे, भरगण सां पंगो इज नेवर चंगो, मां ॿुधाया थी करे। मांगे नवा लटा खपनि, उथो मिरूं सूअर बणा सूअर, नवा लटा वठी ॾे। मां वटि टका पिया आहिनि, हिनखे नवा लटा थी वठी ॾियां पई। घुरो न पीओ खो, उते वात बंदि अथव, बाक़ी मां हिननि जे लाइ जेको त नवा लटा वठी रखिया आहिनि। मुंहिंजी रतु पीअण कयो सॼो ॾींहुं, तव्हां जूं इहे जेके त रड़ियूं मां थी ॿुधां न, हुनखे चाहियो त सुबुह जो निकिरी हलो थो वञे पियो। बड़दक इहो मुंहिंजे दिमाग़ में आहे। साल में ईंदा अचनि पिया, उन जो बि नवा लटा नथा वठी ॾियो। मां मुड़सालू आहियां तव्हांजे लाइ कमायां, लाग टोड़ा हो, वञी के दर्ज़ी वटि बीहो, रोज़ु ख़र्चड़ी मिलंदव, या वञी के सेलर धेलर ते बीहो, ॿियो न मेडिकल स्टोर ते वञी बीहो। तव्हांजी तरह छोकिरा घर था हलाइनि पिया, ऐं असां वारा आहिनि त दड़ा, अमा खे ख़र्ची ॾे, अमा खे ख़र्ची ॾे, सुथण में मुटंदा रुगो, लेफड़ंदा ज़मीननि ते। इहो अरकान सिखियायो। अञा मां नंढड़ो आहियां, बाबू चवंदो आहे तूं नंढड़ो आहे अञा। पिणे वारे अकुल ते हलियो त पोइ तव्हांजो बि मुंहुं कारो आहे। शाकुर मुकर जहिड़ा गप जा मुकर, हो त हिकिड़ो बेसासो, कंहिं इंसान ते एहसास कोन ईंदुसि, उन जे कढ लॻंदव तव्हां बि त ओड़ा थींदव न। ईद खां पोइ ईद मिलन पार्टी थींदी आहे, सभु नवा लटा पाईंदा आहिनि, तूं असांखे कुझु वठी न ॾींदी, तूं भली मां न आहे, तूं किॾी मां ॿी मूंखे तव्हां खां कहिड़ी चङाई थींदी। स्कूल वारनि खे छा आहे, इहे त वात मां लौज़ कढंदा, सियारो मस बीहंदो, हलूं था पिकनिक ते। इहो जनवरी वारे महीने में फीस सां गॾु पिकनिक जा पैसा बि वठंदा। वरी फरवरी बीहंदो, फरवरी में चवंदा त इहो रांदियुनि वारो हफ़्तो था मल्हायूं, स्पोर्ट वीक। इहो स्पोर्ट वीक बा मल्हायो। इहे नया जेके आहिनि त इहे ट्रोज़र वठंदा, शर्टां वठंदा। वरी जेको आहे त इहो मस गुज़रंदो त अॼु पका पेपर था थियनि पिया। इहो मार्च जो महीनो असांखे इहो पकनि पेपरनि में लॻी वेंदो। वरी बीहंदो अप्रैल, त अप्रैल में चवंदा त जेको आहे इहो हाणे असांखे नवां किताब कापियूं, नओं कोर्स वठिणो, पैसा वरी लॻंदा। वरी इहो मई बीहंदो त चवंदा स्कूल में पढ़ाई कोन्हे, 2 महीना मोकला थियण वारियूं आहिनि, हाणे छा पढ़ाई करे कयूं, बसि इहे किताब लिखी करे 2 महीननि जूं जेके त कापियूं इहे वठी ॾियो त असां हिननि खे होमवर्क ॾियूं। उन खां पोइ कहिड़ो महीनो थो बीहे, पोइ जून जुलाई ईंदो आहे, ठरे थो मोतबर, ठरे थो जून जुलाई जो ॿुधी ठरे थो। शक ई नथो थिए, लखो लानत हुजे इन खिलण में। जून जुलाई में इहो रुगी इहो वाहन ते जेको आहे त वञी करे टुबियूं हणंदे, ॿियो छा कंदे। रंग वगे माशाल्लाह मां वांगे अछो थी, इहो जेको आहे त कारड़ो बूथू करे घुमंदो वक़्तु, भूरा नासी वार, इहो जेको आहे त इन पाणी में किने में वञी विझो था, मेहूं मुटनि थियूं उन में। छा हाणे चवाव, क़ुरान ॾिसो, मूंखे तव्हां ॿुधा पई जा मेर जे मुट जी, हिननि खे हया शर्म सफ़ा ज़रो न थींदो। वरी स्कूल खुलंदा अगस्त में, अब पाकिस्तानी ॾियारो था मल्हायूं, अब बिस्मिल्लाह मल्हायो। अञा उहो मस गुज़रंदो, योम दिफ़ा था मल्हायूं, अब इहो मस गुज़रंदो। वरी जेको आहे त उस्तादनि जो ॾींहुं आहे अक्टूबर में, अब इहो बि मल्हायो। वरी चए कचा पेपर आहिनि, वरी कचनि पेपरनि जी अलॻि फीस। वरी बीहंदो डिसंबर एकता जो ॾियारो। इहो माना सॼो साल स्कूल वारनि जो ठहियलु आहे त को महीनो ख़ाली न आहे छॾिणो, हर महीने में को न को हिननि को ख़र्च कराइणो आहे। स्कूल पढ़ाइनि का कोन्हनि खुलिया, इहे फंक्शन थींदा हिते, इहे फलाणो डे आज, ढिमकाणो डे आज, डे न मिटी। अमां एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी बि ज़रूरी हूंदियूं आहिनि, इन में ॿार सिखंदा आहिनि। तूं त हरू थी ॻाल्हाए त जीअं मां तोखे लटा न वठां। एसरा सर्कुलर एक्टिविटी जा पुट ख़र्चु ॾिसो, ख़र्चु हर महीने जी फीस धार आहे। वरी इहे जेके टोपी ड्रामा आहिनि जी फीस धार आहे।
कॾहिं पेंसिल कोन्हे का, कॾहिं रबड़ कोन्हे को, कॾहिं फलाण कोन्हे, कॾहिं ढिमकाण कोन्हे। वरी कॾहिं स्कूल वारा मुंहिंजो त मोटाए वञूं घर, छाकाणि जो जोराबा मैच नथा थियनि हिननि सां ड्रेसिंग सां। हाणे जोराबा पढ़ंदा, ॿार छुटो जेको एॾो विंझी सिंझे मोकिलियूं था पाउडर क्रीम हणी करे, उहो न पढ़ंदो। जोराबो मैच छो न आहे? अड़े ॿिए कलर जो जोराबो आहे त सही न, पातल त आहे न। न फिलाणी ड्रेस ते फिलाणो जोराबो। वाह मिसियूं तव्हांजी मगी, छा मां चवां नाणी। तूं कॾहिं स्कूल जो बूथ ॾिठो आहे? स्कूल आहे मेन जो वाड़ो तुरैया जो हर क़िस्म जो जानवर बीहारींदा, उते माण्हू सही छंडे फूके पाण खे ईंदो आहे न। मां चवां थी इज़त सां उथ 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 उथ, हाणे उथ, मां पादर लाहींदीसां, ॿुधायां थी पोइ न छॾींदीसां, उथ।